Assalamualaikum student. Today our lesson is 4.1 The Great Visionaries. Azim Khab Disanwara. Let's start from here with Sindhi meaning. The teacher assigned the class a project for the summer vacations. The teacher assigned the class a project for the summer vacations. Teacher क्लास खे हिकिड़ो प्रोजेक्ट ॾिनो समर वेकेशन जे लाइ ऊन्हारे जे मोकिलण जो टाइटल द ग्रेट विजनरीज़ जंहिंजो उनवान हुयो अज़ीम ख़्वाब ॾिसण वारा The students were asked to work in groups of 4 and find the information about the Qaid-e-Azam and Allama Iqbal. शागिर्दनि खे ॿुधायो वियो त हू 4 ग्रुप ठाहिनि ऐं फाइंड कनि ॻोल्हनि knowledge information Qaid-e-Azam and Allama Iqbal जे लाइ. The two great visionary leaders of the Pakistan movement were Azim Pakistan जे तहरीक जा अॻुवाण. They were asked to develop a booklet. हुननि खे चयो वियो हू बुकलेट ठाहिनि a newspaper edition or any other form of visual presentation based on the collected information. बुकलेट ठाहिनि या कोई एडिशन न्यूज़पेपर जो कढनि या को बि विजुअल प्रेज़ेंटेशन ॾिसण जे लाइ कोई प्रेज़ेंटेशन ठाहिनि जेको हू ॼाण कलेक्ट कनि था या जमा कनि था. The members of one of the group decide to split up the information gathering task. Members of one of the group हिकिड़े ग्रुप जे मेंबर चयो त डिसाइड कयो to split up the information gathering task त असां हिन खे जेका ॼाण मालूम कयूं था कठे कयूं था उनखे कुझु हिसनि में विरायूं. Huma and Tahira offered to look up information on some aspect of Jinnah's life. हुमा ऐं ताहिरा खे ॾिनो वियो त हू जेका ॼाण कठे कनि क़ाइद-ए-आज़म जिन्ना जे लाइफ ते ज़िंदगीअ ते while Lubna and Fareen agreed to find the information about Iqbal. ऐं लुबना ऐं फरीन राज़ी थी वियूं त हू अलामा इक़बाल ते मालूमात जमा कंदियूं. They decide to share the information with each other through the email. हुननि फ़ैसिलो कयो त ही हिक ॿिए खे ईमेल जे थ्रू उहा इंफॉर्मेशन ॾींदा. Here are some of their emails. हिते कुझु हुननि जूं ईमेल आहिनि जेके हुननि हिक ॿिए खे शेयर कयूं. After the collection of information about the Qaid-e-Azam and the Allama Iqbal. We can read these emails one by one. First असांजी ईमेल ही आहे ही humalatif@gmail.com, lubna22@circle.com, fareen/89@kingston.com, from tahirabeauty@sunnyplace.com. Subject Qaid-e-Azam. Date June 11, 2018. Time 2:29 p.m. Dear Huma, here is some information that I have found about the Qaid-e-Azam. हीअ कुझु ॼाण आहे जेका मां क़ाइद-ए-आज़म जे लाइ पाण वटि जमा कई आहे. पर्सनैलिटी एंड अचीवमेंट. क़ाइद-ए-आज़म जी शख़्सियत ऐं हुनजी हौसलात ऐं हुन छा छा अचीव कयो हुनखे छा छा अचीवमेंट मिलियूं. Qaid-e-Azam Muhammad Ali Jinnah was one of the most dynamic personalities of South Asia. Qaid-e-Azam Muhammad Ali Jinnah हिकु मोस्ट वॾो डायनामिक मीन्स जंहिंजूं मुख़्तलिफ़ पहलू हुजनि. हुनजी शख़्सियत जा मुख़्तलिफ़ हिकु शख़्सियत अज़ीम शख़्सियत हुई साउथ एशिया जी. हिज मैसेज ऑफ यूनिटी फेथ एंड डिसिप्लिन. हुनजो जेको पैगाम हुयो उहो हुयो ईमानदारी, इतिहाद ऐं यकजहतीअ जो एंड द डिटर्मिनेशन एंड स्टेडफास्टनेस. ऐं हू जेको हुयो सो साबित कदमी ऐं लगन हुई if made the guiding principle by the nation. जेके हिन पंहिंजे क़ौम जे लाइ रहनुमा उसूल ठाहिया. Can speedily set the nation on the path of progress and prosperity. ऐं तेज़ीअ सां क़ौम उन्हनि ते हलण लॻी ऐं अॻिते साबित क़दम रहण लॻी.
He was one of the top barrister of Bombay. ही हिकु वॾो बैरिस्टर हुयो बॉम्बे जो, but his greatest achievement which is unparalleled in the recent history of the world. पर हिन जी हिकु तमामु घणी नाक़ाबिले फरामोश जेका दुनिया जी तारीख़ में अचीवमेंट आहे, हासिलात आहे, इज़ द क्रिएशन ऑफ पाकिस्तान. उहो हुयो पाकिस्तान जी आज़ादी. द वर्ल्ड हैज़ सीन मेनी लीडर्स हू हैव obtained independence for their people from undesired rulers. दुनिया में घणाई असां अहिड़ा रहनुमा ॾिठासीं जिन पंहिंजे क़ौम जे लाइ जदोजहद करे हुकुमराननि हिकु ज़ालिम हुकुमराननि खां आज़ादी हासिल कई. बट फ्यू हैव अचीव्ड वाट द क़ाइदे आज़म डड. पर कुझु हुया जिन जीअं क़ाइदे आज़म कयो. ही क्रिएटेड ए न्यू कंट्री. पर हिन हिकु नओं मुल्क क्रिएट कयो, ठाहियो. ही लीड द मुस्लिम ऑफ द सब कॉन्टिनेंट टू अचीव एन इंडिपेंडेंट स्टेट कॉल्ड पाकिस्तान. ही मुसलमाननि खे लीड करे पियो. हिन जो रहनुमा हुयो सब कॉन्टिनेंट जो, उन वक़्तु हिंदो पाक जो, ऐं हुन आज़ादी हासिल कई ऐं पाकिस्तान ठाहियो, हिकु मुल्क ठाहियो. वेयर दे कुड लिव ऑनरेबली. जिते हू पंहिंजे इज़त और शान सां रही सघनि पिया. अकॉर्डिंग टू द टीचिंग ऑफ देयर फेथ एंड कल्चर. पंहिंजे मज़हब ऐं पंहिंजे तहज़ीब जे हवाले सां. रिगार्ड्स ताहिरा. ही तरफ़ां ताहिरा जे. आई होप तव्हांखे ही सम्झ में अची वियो हूंदो इनशाला. उन खां पोइ नेक्स्ट आहे to Tahira Beauty at sunnyplace.com, Lubna22@circle.com, Fareen/89 at kingston.com, from Huma Latif at kmail.com. Subject Qaede Azam. Date June 11, 2011. Time 4:37 p.m. Tahira, here is some more information that we can add in this section. Tahira, हीअ कुझु वधीक मालूमात आहे जेका असां हिन में मिलाए सघूं था. Moreover, Muhammad Ali Jinnah was the only leader in British India. उन हूंदे बि मोहम्मद अली जिन्ना अकेलो रहनुमा हुयो उन वक़्तु बरतानवी इंडिया जो. who was popular not only among the Muslims but also had a great respect among the people of other faiths. न सिर्फ़ ही मुसलमाननि मशहूरु हो, पर हिन ते तमामु घणी हिन जी इज़त कंदा हुया ॿियनि मज़हबनि वारा, इंक्लूडिंग द हिंदूज़, क्रिश्चियन्स, सिख्स एंड पारसेस. उन्हनि में हिंदू, क्रिश्चियन हुया, ईसाई, सिख ऐं पारसी हुया. ड्यू टू हिज टॉलरेंस एंड एक्सेप्टेंस ऑफ ऑल फेथ. छो त हिन में जेका बर्दाश्त ऐं हिकिड़ी लॻाव हुयो, ईमान हुयो. सम हिंदू लीडर्स. कुझु हिंदू लीडर हुया लाइक गोरखले एंड द फेमस हिंदू पोएटिस सोरोजनी निंदो called him the best ambassador of the Hindu Muslim unity. उनखे चवंदा हुया त ही तमामु बहितरीन जेको आहे सफ़ीर आहे मुसलमाननि ऐं हिंदुनि जो. बेस्ट विशेस हुमा. ही हुयो हुमा जे तरफ़ां. आई होप तव्हांखे हिते सम्झ में अची वियो हूंदो. नेक्स्ट असां हिन खां अॻिते पढ़ंदासीं. टिल देन अल्लाह हाफ़िज़.